नाम तो सुना होगा। रऊफ़ साहब, तव्हां सभ खां पहिरीं त मूंखे इहो ॿुधायो त तव्हां रऊफ़ कंदर मां दादा कीअं थियो? असलम हिकु त दादा हुयो कासिम जलाली साहब PTV ते माशाअल्लाह। उन दौरान जॾहिं पाण KTN ते कमु पिए कयोसीं त मुंहिंजी ड्रामा सीरियल हुई पारस में हिकिड़ो करैक्टर हुयो जंहिंजो नालो हो दादा। पोइ अली रज़ा कटपर ऐं ॿिया जेके बि आर्टिस्ट हुया, पोइ उन्हनि मूंखे दादा सॾणु शुरू करे ॾिनो, दादा दादा दादा, त पोइ दादा नालो पको थी वियो। अच्छा, त तव्हां ईअं दादा थियो। असां कैरेक्टर मां असां वरी इहो सम्झंदा हुआसीं ऐं संगत इहा सम्झंदी त दादा सां मुराद इहा आई त तव्हां कंहिं गैंग जा सरबराह। इहा ॻाल्हि हिकिड़ो भेरो पंहिंजे अली क़ैदी साहिब मूंखे चई भाई छा आहे दादा तूं छो थो सॾाईं पियो, का गैंग ठाही थी छा बदमाशन वग़ैरह जी? हुनखे ॿुधायो न सही, अहिड़ी ॻाल्हि का बि न आहे, ऐं बसि दादा कैरेक्टर जो नालो हुयो, इन करे दादा पको थी वियो मुंहिंजे मथां। अच्छा, हाणे सिर्फ़ु इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजी फ़नी ज़िंदगी जो सफ़र रेडियो खां शुरू कयो या डायरेक्ट तव्हां ड्रामे खां शुरू कयो? असलम रेडियो खां। इहो 1970 जी ॻाल्हि आहे, जॾहिं मां पाण अञा ॿार हुयुसि, तक़रीबन कोई 8-9 सालनि जो या 10 सालनि जो मुश्किल सां हूंदुसि मां। त उन ज़माने में जेको आहे सो रेडियो खां शुरू कयोसीं, रेडियो पाकिस्तान हैदराबाद। त तव्हां PTV कॾहिं जॉइन कयो? PTV ते एज़ अ एक्टर पहिरियों ड्रामो कयो मूं समय जे साहब जो 1984, ऐं उहा वॾी महिनत खां पोइ, वॾी स्ट्रगल खां पोइ। मां तंहिं वक़्त में सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुअसि, उतां पोइ ईंदा हुआसीं जामशोर खां हिते, ऐं वॾी महिनत। हालांकि मूंखे घुरायो हुयो पंहिंजो मंज़ूर कुरैशी साहब, जो मंज़ूर कुरैशी साहब सां गॾु मुंहिंजो हिकिड़ो ड्रामो हुयो रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते। उन में मंज़ूर साहब बि हुयो, मां बि हुयुसि। त पोइ मंज़ूर साहब मूंखे चयो यार तुंहिंजी शिकल बि ठीकु आहे, नौजवान हुयासीं उन महिल, ऐं वॉइस बि तुंहिंजो ॾाढो सुठो आहे, तूं TV ते छो नथो कमु करी? मां चयुमि साईं TV ते मुंहिंजी वाक़फ़ियत काई कोन्हे, केरु खणंदो असांखे? उन महिल मूंखे इहा ख़बर न हुई त मंज़ूर कुरैशी साहब बि TV ते प्रोड्यूसर आहे, मां सिर्फ़ु उनखे एक्टर सम्झंदो हुउसि। पोइ खिली करे मूंखे ॿुधाईं, चयो भाउ मां बि प्रोड्यूसर आहियां हुते, तूं मूं वटि अचे। पोइ आयो हुयुसि त मंज़ूर साहब वटि, पर इतफ़ाक़ अहिड़ो आहे जो मंज़ूर साहब मूंखे ओसी ताईं हथु न आयो जेसीं ताईं मुंहिंजी पहिरीं एंट्री समय साहब मूंखे ॾिनी। अच्छा, तव्हांखे यादि आहे तव्हां हिकिड़े समय साहब जे ड्रामे में हुयो जंहिंमें मां बि हुयुमि, सलाह बि हुयो? हा, ऐं तव्हांजा अक्सर सीन मूंसां गॾु हुया? हा बिल्कुलु, पाण हिकिड़े ऑफिस में कमु कंदा हुआसीं। जी जी जी। अच्छा, इहो ॿुधायो त इन खां अलावा तव्हां PTV जे कहिड़े प्रोड्यूसर्स वटि कमु कयो? समय साहब वटां स्टार्ट कयोसीं, पोइ उन खां पोइ समय साहब जो हिकिड़ो ड्रामो हुयो, पहिरियों ई आई थिंक मुंहिंजो ड्रामो हुयो, त उन में मूंखे मिलियो हुयो फेस बुगियो साहब। जॾहिं मूं हुन सां ॻाल्हायो त फेस साहब मूंखे मुॾां मुतवजो थियो, मूंखे चई यार तुंहिंजो आवाज़ु वॉइस क्वालिटी त तुंहिंजी ज़बरदस्तु आहे। त पोइ वरी समय साहब खां पुछियईं, चयो भाई हिन नौजवान खां को डायलॉग वायलॉग बि ॻाल्हायो अथव या म्यूट ई हुयो? त उन में ड्रामे में त मुंहिंजो कोई डायलॉग कोन हुयो, उन में सिर्फ़ु हिकिड़ो झगड़ो थींदो हूंदो आहे ऐं गुलाब चांडे साहब ऐं पंहिंजो महमूद सिद्दीकी साहब जे विच में मंज़ूर मुराद उन्हनि खे छॾाइण वारनि में हूंदो आहे, असां पोयों वारनि में हूंदा आहियूं जेके छॾाईंदा आहिनि, त बाबा छॾियो 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 छॾियो, बसि उहो हिकिड़ो ई सीन हुयो।
बाक़ी पोइ बाद में वरी मूंखे करेक्टर मिलिया टॉकी, पर उहे के एज सच ज़ाहिर आहे हीरो में त कोन हुया, छो कर उन महिल सभु जेके बि हीरो हुया ख़ुदि मंज़ूर मुराद साहबु, उन में पंहिंजो सलाहुद्दीन तुन्यो, महमूद सिद्दीकी, यूसुफ अली ऐं गुलाब चांडियो, कैसर निज़ामानी, डॉक्टर पंहिंजो ज़मान जेको हुयो उहो खोड़ सतरा हुया, तव्हां हुयो माशाल्लाह, तव्हां सभु जेके आहिनि से वॾा वॾा रोल पिया कयो, त असांखे नंढड़ा नंढड़ा रोल मिलंदा हुया। अच्छा, इहो तव्हां ज़िंदगी में कॾहिं इहो सोचियो हो त जंहिं इदारे में यानी PTV में तव्हां एक्टिंग था कयो, उन ई इदारे में तव्हां एज प्रोड्यूसर या एज स्क्रिप्ट कोऑर्डिनेटर या स्क्रिप्ट प्रोड्यूसर तव्हां जेको आहे सो जॉइन कंदो अचे? बिल्कुलु, असलम मुंहिंजी ड्रीम हुयो इहो, बल्कि ख़्वाहिश हुई त मां PTV में एज़ अ प्रोड्यूसर कमु कयां। इन लाइ मां इम्तिहान बि ॾिनो 1993 में, पर उनजो को रिज़ल्ट वग़ैरह न आयो ऐं उहे माण्हू खॼिया बि कोन। पोइ बाद में वरी 2008 में मूंखे इहो मौक़ो मिलियो त एज़ अ प्रोड्यूसर, एज़ अ स्क्रिप्ट कोऑर्डिनेटर मां कमु कयां, उहो बि पाकिस्तान टेलीविज़न कराची मर्कज़ ते। इहो वॾो मुंहिंजे लाइ एज़ाज़ु हुयो, जंहिं TV सेंटर जे ॿाहिरां असां पास वठण जे इंतज़ार में बीठा हूंदा हुआसीं त को प्रोड्यूसर असांजे लाइ चए त असांखे पास मिले। उन इदारे में एम्प्लॉई, उहो बि एज़ अ प्रोड्यूसर, जिन को ॿियनि खे कास्ट बि करे सघे पियो, पासूं ॾेई सघे पियो, इहो मुंहिंजे लाइ तमामु वॾो एज़ाज़ु आहे ऐं मां सम्झां थो मुंहिंजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो वॾो ख़्वाबु जेको उहो पूरो थियो। अच्छा, तव्हां PTV ते 5 साल जो अरसो पूरो कयो, त इन्हनि 5 सालनि में तव्हां छा PTV ते का प्रोडक्शन बि कई? असलम प्रोडक्शन मूं कयूं, खोड़ सतरा ड्रामा कया। उन्हनि मां हिकिड़े ड्रामे में ब्लाइंड गर्ल एंड थीफ, उन में तव्हांजो बि वॾो मेन कैरेक्टर हुयो, ऐं उन खां अलावा बि मां खोड़ सतरा ॿिया ड्रामा, पर बदकिस्मती सां मां उते सीरियल न करे सघियुसि, जो टाइम न मिलियो। मुंहिंजी सीरियल हुई, 2 मुंहिंजियूं सीरियल अप्रूव थी हुयूं। हिकिड़ो हुई घर तुम बुरा न मानो, उहा पोइ पंहिंजे PTV जे प्रोड्यूसर कई, जेका लिखराई हुयमि रहमतुल्लाह मान्योटीअ खां। ॿी ही शाहनवाज़ भट्टीअ जी, उहा बि अप्रूव थी वई, पर बदकिस्मती सां टाइम न मिली सघियो जो उन्हनि खे मां करे सघां। उहे थियण खां रहिजी वियूं, बाद में थियूं, पर उहे एज़ अ प्रोड्यूसर मां उन्हनि खे प्रोड्यूस न करे सघियुसि। अच्छा, PTV खां पोइ तव्हांजो सफ़रु ॿियनि सिंधी चैनल ॾांहुं हलियो वियो, त उन खां पोइ तव्हां शायदि KTN जॉइन कई, जो त मूंखे यादि थो अचे तव्हां KTN जॉइन कयो, ऐं KTN ते ॿिया डायरेक्टर बि इलाही हुया, ऐं तव्हां KTN ते पंहिंजी ज़िंदगी जा लाजवाब कम कया, लाजवाब सीरियल्स कयूं, ऐं बिलख़ुसूस KTN ते तव्हांजो वॾो कॉम्पिटिशन हूंदो हुयो मुख़्तलिफ़ डायरेक्टरनि सां, जिन में मां यानी असलम भुट्टो बि हुयो, बिल्कुलु, ऐं हिकिड़ो अली अकबर पठान बि हुयो। तव्हां पंहिंजी KTN जो सफ़र थोरो असांजे पब्लिक खे ॿुधाईंदो? असलम चवंदा आहिनि त जॾहिं हेल्दी कॉम्पिटिशन हूंदो आहे त कमु करण जो मज़ो बि ईंदो आहे। इन में को शक कोन्हे त तव्हां सां मुंहिंजो हिकिड़ो जेको आहे सो प्रोफेशनल जेको आहे सो कॉम्पिटिशन रहियो, ऐं अॻिते बि इनशाला रहंदो, जीअं जीअं पाण कमु कयूं था पिया। दोस्त बि आहियूं, पर अली अकबर हुयो या ॿिया जेके बि हुया, सभु दोस्त हुया, उन्हनि मां कंहिंसां बि मुंहिंजी ईअं खणी चइजे त उहा मुक़ाबले वारी फिज़ा न हुई। मुक़ाबिलो हुयो त उहो तव्हां सां हो, असलम भुट्टे सां। अच्छा, इहो ॿुधायो त तव्हां KTN ते हिकिड़ो तारीख़ी ऐं तमामु वॾो ड्रामो ठाहियो, बाली। त बाली ठाहींदे महिल तव्हांखे मतिलबु केतिरा मसइला दरपेश आया? असलम हिन महिल ताईं, अॼु जंहिं तारीख़ ते पाण ॻाल्हायूं था वेठा, हिन महिल ताईं इहा तमामु वॾी मेगा सीरियल आहे, जंहिंखे वाक़ई चइजे त मेगा, जंहिंजो स्टाफ ऐं आर्टिस्ट तक़रीबन 100-150 माण्हू हूंदा हुआ। कॾहिं असां ॿुधंदा हुआसीं न तारीख़ी फिल्मूं ठहंदियूं आहिनि त उन में वॾो स्टाफ हूंदो आहे। इन तरीक़े सां हिन सीरियल में मूंखे वॾो स्टाफ हुयो, आर्टिस्ट हुया, उन्हनि खे मैनेज करणु तमामु वॾी ॻाल्हि हुई। बहरहाल अलाह साईं इज़त रखी, उन में दोस्तनि जी, चैनल जी, सभिनी जी जेका आहे साम्हूं सां माना वॾी मदद रही, उन खां सवाइ मुमकिन कोन हुयो। बहरहाल अलाह साईं इज़त रखी, उनखे कामयाबी बि मिलियूं, ऐं ओतिरो ई मालिकनि जे लाइ बि उहा फ़ाइदेमंद रही।
अच्छा, हिकिड़ी ॿी शइ जेका मूंखे यादि थी अचे जॾहिं मां बि KTN ते हूंदो हुउसि, उहा अक्सर जेके मेन हीरोइन्स हूंदियूं या जेके छोकिरियूं हूंदियूं उहे तव्हांजे बारे में थोरा अजीब राया ॾींदियूं त रऊफ़ साहिबु जेको आहे सो ड्रामे में कास्ट करण खां पोइ असां सां इश्क कंदो आहे त जीअं उहा ड्रामे में रियलिटी अचे। छा इहो सही हो? असल में ॻाल्हि इहा आहे त असल जेको बि क्रिएटिव माण्हू आहे न उहो हिकिड़ी फैंटेसीअ में रहंदो आहे, उनजी हिकिड़ी पंहिंजी दुनिया हूंदी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेकॾहिं इश्क न कंदो त कमु कीअं कंदो, इहो उन कम जो ई हिसो आहे। ऐं तव्हां पाण बि जेको आहे सो खोड़ सतरा इश्क कया, चओ त मां उन्हनि ते ॻाल्हायां। हाणे उन जो वक़्तु इहो कोन्हे को, लेकिन मूंखे इहो ॿुधायो, इनखे एडिट न कजाए, मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो जी त तव्हां जेके हॉरर ड्रामा ठाहिया उहे पंहिंजी मिसाल पाण हुया। हा बिल्कुलु। ऐं तव्हांजे मुक़ाबले में मां बि ठाहींदो हुउसि। बिल्कुलु, तव्हां बि ठाहिया, ॾाढा सुठा ड्रामा तव्हां कया, बिल्कुलु, हिन में कोई शक न आहे। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी जेको तव्हां ते यानी आम जेके डायरेक्टर आहिनि मूं समेत, उहे उन्हनि वटि इहा शिकवा हूंदी त तव्हां जॾहिं बि उन्हनि जे ड्रामनि में एज़ एक्टर थोरो कमु कंदा हुयो त तव्हां पंहिंजी मर्ज़ी घणी हलाईंदा आहियो, मतिलबु तव्हां इंटरफेयर कंदा आहियो उन्हनि जे फ्रेम्स में, उन्हनि जी फोटोग्राफी में ऐं उन्हनि जे सीक्वेंसिस में। छा इहो सही हो? असल में थींदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेको माण्हू कमु करे थो उहो दोस्त खे मशवरो ॾेई सघे थो, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो ज़ेन आहे। ऐं जेका मज़ेदार ॻाल्हि आहे न, असल में तव्हां पाण माशाअल्लाह एॾो वॾो कमु कयो आहे, तव्हां वॾा नामियारा डायरेक्टर आहियो, राइटर आहियो। असल में हिकिड़ी शइ जेका डिफरेंस थी करे न हिकिड़े सुठे डायरेक्टर ऐं हिकिड़े हल्के फुल्के डायरेक्टर जे विच में, उहा इहा ई आहे त हू माना शयुनि ते सोचींदो घणो आहे। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां सां हुजतूं हुयूं, दोस्त हुयो, ॿिया बि जेके हुया उन्हनि सां, त पोइ सलाह ज़रूरु ॾींदा हुआसीं। पोइ बाद में ॾिठुमि त उहा सलाह जेको आहे सो अक्सर जेको आहे सो माण्हुनि खे पसंदि कान थी अचे, त पोइ छॾे ॾिनमि सलाह ॾियण बि। हाणे जीअं चवंदा आहिनि बाबा जी हाज़िर साईं, हुकुम कयो, छा करिणो आहे। तव्हां उते हिकिड़ो ड्रामो ठाहियो 1947, हा, तव्हां डायरेक्ट कयो, तव्हांजो पंहिंजो लिखियलु हुयो ऐं उन में तव्हां मूंखे ऐं नजमा खे बुक कयो। उहो तव्हां छा सोचे करे असां ॿिन्ही खे बुक कयो? असल में लिखणु, तव्हां पाण राइटर आहियो, वॾो चैलेंज आहे। ज़ाहिर तव्हां हिकिड़ी ड्राइंग रूम में वेही करे या बेडरूम में वेही करे या कंहिं बि जॻह ते वेही करे हिकिड़ी शइ तख़लीक़ था कयो, सोचियो था, वरी उनखे पेपर ते आणियो था पिया, त उन में तव्हां जूं हज़ारे सोचूं हूंदियूं आहिनि त हीअं बि हूंदो, हीअं बि हूंदो। त एज़ अ राइटर मुंहिंजे दिमाग़ में जेको करेक्टर ठही आयो उहो, त उन में ॿ माण्हू फिट पे थिया। हिकिड़ो हुयो मरहूम अल्लाह सिंह जनरल नसीब करेसि हुसैन कादरी साहिबु, ऐं ॿिया हुयो तव्हां। हाणे हुसैन कादरी साहिबु हिकु त अवेलेबल कोन हुयो, ॿियो हुनजी एज बि इलाही सातरी थी वई, त मूंखे थोरो मिडिल वारो माण्हू पियो खपे जंहिंखे पुट हुजनि ऐं इहो हुजे, पर हाणे माना वेझड़ रिटायरमेंट वारी ज़िंदगी गुज़ारींदो हुजे, जेको कुझु पाण बि करे सघंदो हुजे, भला बिल्कुलु खट ते न पइजी वञे। त पोइ मूंखे तव्हां उन में वधीक फिट नज़र आयो। ऐं नजमा काविश त माशाअल्लाह तमामु ब्रिलियंट एक्ट्रेस आहे, तमामु कमाल जी आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी ऐं नजमा जी जेका पाण में केमिस्ट्री हुई, उन मूंखे वॾो फ़ाइदो ॾिनो जेको आहे सो हिन ड्रामे में। न त जेकॾहिं ॿियो को हुजे हा आर्टिस्ट विया हुजनि हा, त शायदि उन्हनि खे सम्झाइणु कराइणु मुंहिंजे लाइ ॾुखियो हुजे हा। मुंहिंजे लाइ सहूलियत इहा थी वई त असलम भुट्टो ऐं नजमा काविश, त उहे फ़ौरन हिकु त उन्हनि जी पंहिंजी पाण में केमिस्ट्री सुठी हुई, ऐं ॿियो मूंखे हुननि ॾाढो ईज़ीली अंडरस्टैंड करे वरितो, जो सीनियरिटीअ जे करे ऐं शयुनि जे करे ड्रामो थोरो ॾुखियो हुयो, वन एक्ट प्ले हुयो, ॿिनि करेक्टरनि ते जेको आहे सो मुश्तमिल हुयो, त मूंखे हुन में सहूलियत थी तव्हांजे हुजण जे करे ऐं ॿियो नजमा जे हुजण जे करे। अच्छा रऊफ़ साहिबु, ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां जो अक्सर जेको आहे सो छा चवंदा आहिनि त दिलचस्पी जेका आहे ड्रामे खां अलावा क्रिकेट ॾांहुं बि थी, ऐं तव्हां टेबल टेनिस बि खेॾंदा रहियो। टेबल टेनिस बि खेॾी, ऐं टेबल टेनिस तव्हां मूंसां बि खेॾंदा हो, बिल्कुलु। तव्हां अली काज़ी साहिब सां बि खेॾंदा हो, अतर काज़ी सां बि खेॾंदा हो, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं स्पोर्ट्स सां तव्हांजो वधि में वधि जेको आहे सो हा हाणे बि आहे, ऐं हाणे बि छॾी न आहे, फिटनेस रखंदो आहियां, कोशिशि कंदो आहियां, पर पोइ बि यार हाणे ज़ाहिर उमिरि आहे त तब्दीली त ईंदी न माण्हूअ में। जी हा, तब्दीली ज़रूरी आहे। हा, पर मूंखे अञा ताईं उमेदु अथी त केॾी महिल बि मूंखे पाकिस्तान टीम ॾांहुं खेॾण जे लाइ कॉल अची सघे थी, मां तयारु रहंदो आहियां।
यकीनन जे टीम ते ज़वाल ईंदो तव्हां। अच्छा इहो ॿुधायो त तव्हां KTN खां पोइ तव्हां आवाज़ TV जॉइन कयो हो। आवाज़ TV ते बि कमु कयो आहे, सन TV ते बि कमु कयो आहे, धरतीअ वारनि सां बि कमु कयो आहे। हिकिड़ो न कयो आहे त अॼु ॾींहं ते मेहरान TV असां न कयो आहे, बसि इतफ़ाक़ आहे, न त का अहिड़ी का शइ कोन्हे का, मौक़ो न मिलियो शायदि, या कंहिं मूंखे हिन लाइक़ु न सम्झो। न तव्हां सिंध टेलीविज़न ते प्रोग्राम मैनेजर रहियो? 2 भेरा रहियो। पहिरियों प्रोग्राम मैनेजर बि, उन खां बाद में बि वरी। हा, त तव्हां जेको आहे सो सिंध टेलीविज़न ते छा छा कयो ऐं छा तव्हांखे उतां ज़बरदस्ती कढियो वियो या तव्हां पाण छॾियो? असल में अॼु ॾींहं ताईं ईअं कोन थियो आहे जो किथां कढियो वियो हुजां, सवाइ PTV जे। PTV मोहतरम प्राइम मिनिस्टर उन वक़्त में जेको थियो नवाज़ शरीफ़, उन अचण सां ई असांजे मथां हथु साफ़ु कयो मूंखे ऐं माहीन इस्बाणीअ खे। माहीन इस्बाणी बि मूंसां गॾु प्रोड्यूसर हुई हुते। असांखे उन्हनि फारिग कयो ऐं पूरे पाकिस्तान में असांखे 2 माण्हू ई फारिग थियासीं, टियों कोई बि न हुयो, किथां बि न थिया। हालांकि ॿिया बि हुया खोड़ 17 माण्हू, पर असांखे ई। बाक़ी अल्हम्दुलिल्लाह कमु कयोसीं, किथे ठही हलियासीं, कुझु वक़्तु न, कुझु कीअं। कंप्रोमाइज़ करणु ॾाढो ॾुखियो आहे। पाण बोलते बि हुयासीं, नेठि उतां बि रिज़ाइन करिणो पियो थो, तव्हांखे ख़बर आहे। बाक़ी ॿिया त पोइ बाद में ई जेको आहे सो जीअं बंदि थियो त उहा विया, पर मूं 24 जून 2018 ते रिज़ाइन कयो। तव्हांजे नॉलेज में आहे, तव्हां मूंसां गॾु हुयो हुन महिल। अच्छा, तव्हां इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजे दौर में, यानी पंहिंजे डायरेक्शन जे दौर में KTN ते ऐं सिंध टेलीविज़न ते या आवाज़ TV ते कहिड़ा नवां चेहरा इंट्रोड्यूस कराया? छा उन्हनि जा नाला तव्हांखे यादि आहिनि? हाँ बिल्कुलु, इन में अमानत मुग़ल आहे। अलाए उहो मञे न मञे, पंहिंजी मर्ज़ी जो मालिक आहे, पर उनजी पहिरीं सीरियल मूंसां पारस हुई। उहो चवंदो आहे त मां PTV ते कमु कयो आहे, रेडियो ते उनखे मूं इंट्रोड्यूस करायो। उनखां पोइ पारस में हुयो। समरीन हिस्बाणी अॻु में कमु कयो हुयो, पर कंहिं बि ड्रामे में न कयो। पहिरियों दफ़ो मुंहिंजी बालीअ में उन कमु कयो। उनखां अलावा बि खोड़ 17 माण्हू आहिनि, पर मूंखे हींअर ज़हन में नथा नाला अचनि। कुझु छॾे विया, कुझु कनि था। अच्छा, फातिमा मंगी खे तव्हां इंट्रोड्यूस कयो? फातिमा मंगी बि आई हुई पहिरियां KTN ते, शायदि हिकिड़ो को गानो करे हली वई, ऐं वरी उतां अयूब गाद साहब जी प्रोडक्शन्स में लाड़काणे खां कमु कयईं पिए। मूं बि हुनखे TV ते ॾिठो, कशिश TV ते को गानो हुयो, उन में हुन माइनर करेक्टर कयो। पोइ मूं वटि करेक्टर हुयो वॾो, पोइ उनखे खणणो हुयो, पर उन लाइ मां वियुसि लाड़काणे ऐं उन्हनि जे वालिदनि सां मिलियुसि। उनखे शाबस आहे, उन्हनि मुंहिंजे मथां एतमाद कयो, उन्हनि खे इजाज़त ॾिनी। पोइ हुन सीरियल में कमु कयो ऐं पोइ माशाअल्लाह खोड़ 7 सीरियल्स में हुन कमु कयो ऐं हुन वॾो नालो कमायो। अच्छा रऊफ़ साहिब, इहो ॿुधायो त इन एक्टिंग जी दुनिया ऐं इन डायरेक्शन जी दुनिया मां कॾहिं बेज़ारी थी? कतई न। कमु न हूंदो आहे त मूंखे बेज़ारी ज़रूरु थींदी आहे। कम सां मूंखे इश्क़ आहे। यानी असलम कॾहिं बि मां सम्झां थो त ईअं न हूंदो त मां कुझु जान छॾाइण लाइ को कमु कयो हुजे। कंहिं हिकु अधु सीन में थी सघे थो मूंखां ग़लतियूं थियूं हुजनि, मां तकड़ि करे वियो हुजां, पर मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त रिकॉर्डिंग महिल तव्हां पंहिंजो 100% ॾियो। उनखां पोइ तव्हां बेवस आहियो जंहिं महिल एडिटिंग जी टेबल ते था अचो। जेकर तव्हां वटि मटीरियल हूंदो त तव्हां बहितरीनु क़िस्म जी एडिटिंग करे सघो था। जेकॾहिं पोइ वेठा हुते हाय कंदो त यार मूंखे हीउ शॉट बि वठणु खपंदो या हीअं बि करणु खपंदो, त पोइ उहो वक़्तु निकिरी वेंदो आहे। इन करे मां रिकॉर्डिंग महिल ख़ासि तौर ते पंहिंजा हवास क़ाबूअ में रखी, सोचे सम्झी, पेपर वर्क करे ऐं वरी बार बार ॾिसी, जॾहिं उहो मुंहिंजो कंप्लीट थी वेंदो आहे, पोइ मां चवंदो आहियां त भाउ हाणे पैकअप। अच्छा, तव्हांखे यादि आहे जॾहिं तव्हां सिंध टेलीविज़न ते प्रोग्राम मैनेजर हुयो त मुंहिंजो हिकिड़ो सीरियल हुयो एक्सक्यूज़ मी, जंहिंमें मां बि हुयुमि, हैदर कादरी बि हो ऐं फ़ारूक भुट्टो बि हो, ऐं तव्हां अचण खां अची उहो ज़ोरीअ बंदि करायो त तव्हां ॿई पीउ पुटनि में कमु था कयो ऐं हे था कयो, हो था कयो, फलाणा था कयो। ऐं पोइ वरी मां जेको आहे सो जेको ओनर आहे उन सां वञी शिकायत कयुमि तव्हांजी। उन मूंखे चयो त भली तूं हिनखे जेतिरो अॻिते हलाइसि, बाक़ी मां पाण रऊफ़ सां जेको आहे सो पुॼी वठंदुसि। असल में तव्हां बि मेहरान TV ते प्रोग्राम मैनेजर रहियो। प्रोग्राम मैनेजर जे मथां ॿिया बि खोड़ 17 प्रेशर हूंदा आहिनि। पोइ उते माण्हू कॉम्प्रोमाइज़ करे थो शयुनि ते। हाणे तव्हांजी सीरियल खे बंदि करण जो उन महिल मुंहिंजो फ़ैसिलो, मां अॼु बि चवां थो त मुंहिंजो सही हुयो। बहरहाल मालिकनि चयो त न हलणु खपे, त भई ख़र्चो त उन्हनि जो आहे।
उन्हनि हलाई ऐं हलंदी रही। पोइ तव्हांजी जॾहिं दिलि में आयो जंहिं ॾींहुं तव्हां तंग थियो उन ॾींहुं तव्हां हुनखे बंदि कयो। मुंहिंजो इहो हुयो त बाबा आर्टिस्ट ॿिया बि आहिनि, उन्हनि खे मौक़ो मिलणु खपे। हाणे असलम भुट्टो बि पाण उन में कमु करे, फ़ारूक भुट्टो बि उन में करे, उमेर भुट्टो बि करे, उन में हैदर क़ादरी सिंधु टीवीअ जो एम्प्लॉई हो जंहिंखे पैसा न पिया ॾियणा पवनि उहो बि कमु करे, उन में जेको आहे सो तव्हांजो वॾो पुटु अचे उहो बि कमु करे। सिर्फ़ु पेमेंट पे वई कंहिंजी नजमा काविश जी, बाक़ी राइटर तव्हां, डायरेक्टर तव्हां, एक्टर तव्हां, सभु कुझु तव्हां। त हीअ सॼी सिंध जेका आहे उहा एक्टिंग करणु थी चाहे पई, लिखणु चाहे थी पई, डायरेक्शन करणु थी चाहे, उनखे कॾहिं मौक़ो मिलंदो न? तव्हां इहा ॻाल्हि त मञींदव न त इहे सभु क्वालिटीज़ यानी मूं में यानी असलम भुट्टे में आहिनि? हा, इन में को शक ई कोन्हे। असलम भुट्टो राइटर कमाल जो, भले मुंहं ते वेठो आहे इन करे कोन थो चवां, पर हक़ीक़त जेका आहे उहा मञबी त राइटर भलो, डायरेक्टर तमामु भलो, माण्हू उन्हनि सभिनी शयुनि खां वधीक भलो, पर जंहिं महिल ज़िद ते अचे थो ॾाढो किनो। अच्छा, इहो ॿुधायो त भला लास्ट 2-3 इयर्स तव्हां बिल्कुलु साइलेंट वेठा आहियो, को कमकार कोन्हे तव्हांखे, तव्हां पाण नथा कयो या चैनल्स तव्हांखे इग्नोर कयो आहे? असलम चैनल छो इग्नोर कंदा असांखे? चैनल घुराइनि था, चवनि था, तव्हांखे पाण ख़बर आहे त उहे जेके असांखे हाणे बजट जेका ॾियनि था यार, उन मां ड्रामो त कोन ठहंदो, उन मां वञी वीडियो ठाहे अचे बि ईअं डुकी भॼी करे हे हो करे कमु त कोन थींदो। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे पैसनि जो फुक़दान आहे, उन्हनि वटि बि इशू हूंदा, तॾहिं जेको आहे उहे असांखे हाणे कमु बारे में नथा अचनि पिया। ज़ाहिर कमु कजे त हिकु त 4 पैसा खीसे में बि अचनि, ॿियो न त भला ख़र्च त प्रॉपर तरीक़े सां थिए न। तव्हां ख़र्च जे मामले ते सोचे करे तव्हां पंहिंजो ड्रामो ख़राबु कयो, कॉम्प्रोमाइज़ कयो उन्हनि शयुनि ते, या मिंथूं करे किथां पंहिंजी PR ते वञी करे अचो, त प्रोफेशनल कमु ईअं न थींदो आहे। प्रोफेशनल कम जे लाइ तव्हांखे पे करिणो पवंदो आहे ऐं प्रोफेशनल्स खां ई कमु कराइणो हूंदो आहे। अच्छा, मुंहिंजो इंटरव्यू तक़रीबन पुॼाणी ते आहे। तव्हां जेके असांजा व्यूअर्स आहिनि, तव्हांजा चाहींदड़ आहिनि, उन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो? असलम बसि इहो ई चवंदुमि त हिमत न हारिजे, महिनत कजे, नेठि महिनत जो फल मिले थो अल्हम्दुलिल्लाह। ऐं ॿियो इहो आहे त माण्हुनि सां प्यारु कयो, उन्हनि खे इज़त ॾियो, उन्हनि खे रेस्पेक्ट ॾियो, तव्हांजी पंहिंजी इज़त में इज़ाफ़ो थींदो। महिरबानी सर, तव्हांजा लख लख एहसान, तव्हां टाइम ॾिनो।